our thinking and our behavior, असांजी सोच ऐं असांजी हलत चलत ॿिन्ही जो पाण में वॾो तालुक़ु आहे। तव्हां ॿुधो हूंदो त माण्हू चवंदा आहिनि त जीअं तव्हां सोचींदव उअं ई तव्हां ॾिसंदव। जहिड़े तव्हांजी अखि ते जेको चश्मो चढ़ियो हूंदो उहा ई नज़र ईंदी ॻाल्हि। साइंसी तहक़ीक़ ॿुधायो आहे त असांजी सोच जो असांजे हलत चलत ऐं असांजे मूड मिज़ाज ते वॾो अमल दख़ल हूंदो आहे। मां मिसाल ॿुधायां हिकिड़ो त अगरि को माण्हू ऑफिस खां घर ईंदो हुजे, शाम जो ड्राइविंग कंदो हुजे, कराचीअ में, बॉम्बे में, टोरंटो में, अगरि हुनखे रस्ते में ॾिसंदो काफ़ी गाॾियूं आहिनि, काफ़ी गोड़ आहे, का गाॾी हीअं थी वञे, का हूअं थी वञे। हाणे हिकु माण्हू अगरि सोच इहा रखंदो त भई हाणे रस्तो आहे, गोड़ गमसान काफ़ी आहे ऐं इहो त हिकिड़ो मामूल आहे ऐं टाइम लॻंदो घर पुॼण में, तंहिं करे सुठो आहे मां म्यूज़िक हलाए थो वियां, ॿ टे गाना ॿुधां थो, मज़ो कंदो वञां थो पियो। त ॾिसंदो उहो माण्हू आराम सां सुकून सां गाना बाना ॿुधंदो, भले ठीकु आहे कलाकु उहो ई लॻंदो, घर पुॼी वेंदो ऐं सुकून सां घर ईंदो, ॿारनि सां खिलंदो, ॻाल्हाईंदो, मज़े सां कचरियूं कंदो, टीवी ॾिसंदो ऐं उनजो मामूल हलंदो। उनजे बरक्स अगरि ॿियो माण्हू हुजे जेको साॻी ऑफिस मां निकितो ऐं रस्ते में ॾिसंदो त गोड़ गमसाण खोड़ गाॾियूं आहिनि, तकलीफ़ आहे ऐं उहो सोचींदो त भई हाणे त तंग थी वियोसीं, छा हालत थी वेंदी, घर पुॼंदुसि मुंहिंजी त मथे में सूरु पइजी वेंदो, का गाॾी हेॾों थी वञे, का होॾों थी वञे, मुसीबत थी वई, हे त कीअं हलंदो। हुनजो टाइम ई पास न थींदो, टेंशन में अची वेंदो, परेशान थींदो। वरी ॾिसंदो का मोटर साइकिल हीअं गुज़री वेंदी त कॾहिं कॾहिं त के माण्हू ईअं कंदा आहिनि त दरी खोले हुनखे घटि वधि बि ॻाल्हाईंदा त ख़बर नथी पई त मां वञा थो पियो, मतिलबु चिड़ी पवंदो, कावड़ अची वेंदसि। घर ईंदो त हुनजी अञा हालत ख़राबु हूंदी, ज़ाल पुछंदसि त कीअं ऑफिस कीअं रही, बाबा मथो न खा, चुप कर, मुंहिंजो अॻे मथे में सूरु पइजी वियो आहे। वरी ॿार अचंदा, पप्पा असांखे होमवर्क कराए, ज़ाल सां विहणु शुरू कंदो त भई छा, बाक़ी मां सॼो ॾींहुं वञा थो ऑफिस में, तूं इहो कम बि नथी करे त होमवर्क कराए ॿारनि खे वेठे, त हू परेशान रहंदो, घर में मिज़ाज ख़राबु थी वेंदुसि। हाणे तव्हां ॾिसो साॻी सिचुएशन ई ॿिन्ही लाइ। हिकिड़ो माण्हू जंहिं हुनखे एक्सेप्ट कयो, सुकून सां हुनखे हलियो ऐं हुनखे जेको आहे परेशानी टेंशन कुझु न थियो, सुकून सां घर पुॼी वियो ऐं हुनजो मूड सही रहियो। ऐं ॿियो माण्हू जेको आहे हुनजो मूड ते केतिरो असरु पियो, हुनजे मिज़ाज ते, हुनजी हलणी चलणीअ ते, कहिड़े तरीक़े सां रवैयो कयईं, बर्ताव कयईं घर में। त असांजे सोच जो असांजे शयुनि खे जीअं ॾिसूं था, परसीव कयूं था, उन ते वॾो अमल दख़ल आहे। उहा ई सिचुएशन हूंदी, उहा ई शइ हूंदी, हिकु माण्हू हिकु तरीक़े सां ॾिसंदो, ॿियो माण्हू ॿिए तरीक़े सां ॾिसंदो ऐं उन तरीक़े सां हर कंहिं ते असरअंदाज़ कंदियूं सिचुएशन। हाणे इहो हिकिड़ो इन मां अहम जेको सबक़ु हिकिड़ो इहो आहे त अगरि असां पंहिंजी सोच खे असां कंहिं तरीक़े सां मुसबित कयूं, उनजा तरीक़ा आहिनि, इहे न त चवण सां थी वेंदी, त असांखे अंदर में ख़ुशी ईंदी, मज़ो ईंदो, सुकून ईंदो ऐं असां जेको आहे ज़िंदगी ख़ुशि गुज़ारे सघंदासीं। ऐं अगरि जेकॾहिं असां सोच जेका अहिड़ी रखंदासीं, जीअं तव्हांखे मिसाल ॿुधायो त ज़हन परेशान रहंदो ऐं माण्हू जेको आहे वधीक टेंशन में ईंदो। न सिर्फ़ु इहो थींदो आहे, हुनजी जिस्मानी बि तकलीफ़ थींदी आहे। ॾिसंदव कॾहिं कॾहिं टेंशन में दिलि तेज़ी सां धड़कंदी आहे, हथ ॾकंदा आहिनि, साह तेज़ सां खणंदो आहे माण्हू ऐं उन वक़्तु परेशान थी वेंदो आहे। न सिर्फ़ु इहो, साइंसी तहक़ीक़ ॿुधायो आहे त अगरि माण्हू घणो स्ट्रेस में टेंशन में रहंदो, अॻिते हली हुनखे दिलि जे दौरे जा चांस वधी वेंदा आहिनि, ब्लड प्रेशर थींदो आहे, अल्सर थींदो आहे, ॿियूं काफ़ी बीमारियूं बि थींदियूं आहिनि। इन लाइ ज़रूरी आहे त असां इहो सिखूं, कहिड़ा तरीक़ा आहिनि त असां जेको आहे पंहिंजी सोच खे मुसबित कयूं, जेको असां ॿियनि वीडियोज़ में कंदासीं। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे, इनखे लाइक कयो, शेयर कयो, घणे या घणो शेयर कयो, जीअं माण्हुनि खे वधीक मालूमात थिए, ऐं सब्सक्राइब कयो। महिरबानी तव्हांजी।